بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ثم استوى إلى السماء وهي دخان فقال لها وللأرض ائتيا طوعا أو كرها قالتا أتينا طائعين فقضاهن 7 سماوات في يومين وأوحى في كل سماء أمرها وزينا السماء الدنيا بمصابيح وحفظا ذلك تقدير العزيز العليم. मुतवजा थियो आसमान जे तरफ़ जो हू धूअं जी शक्ल में हो। पोइ चई उनखे ऐं ज़मीन खे त अचो ख़ुशीअ सां या ज़ोरीअ। उन्हनि ॿिन्ही चयो त असां आयासीं ख़ुशीअ सां। पोइ अल्लाह ताला फ़ैसिलो फ़रमायो, यानी अल्लाह ताला पंहिंजे फ़ैसिले सां उन्हनि खे 7 आसमान बनायो 2 ॾींहंनि में, ऐं हर आसमान में उन जो हुकुम मोकिलियो, ऐं वेझे आसमान खे असां ॾींहंनि सां रौनक ॾिनी ऐं ख़ूब हिफ़ाज़त कई। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, इहा उन ज़ात जी मनसूबाबंदी आहे जेका कामिलुल इक़्तिदार ऐं कामिल इल्म वारी आहे। हिन में कल्ह बयानु थियो जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त अल्लाह ताला 4 ॾींहंनि में ज़मीन खे पैदा कयो, यानी 2 ॾींहंनि में ज़मीन खे पैदा फ़रमायो ऐं 2 ॾींहंनि में अल्लाह ताला उन में पहाड़ ऐं उन में रोज़ियूं रखियूं। पोइ वरी हिते अल्लाह ताला बयानु फ़रमायो त पोइ अल्लाह ताला आसमाननि जे तरफ़ मुतवजा थियो, ऐं आसमान शुरू में जॾहिं अल्लाह ताला उनजो मादो बनायो त उहो धूअं जी शक्ल में हो। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त असां यानी अल्लाह उनखे, यानी उन आसमान खे जेको धूअं जी शक्ल में हो उनखे, ऐं ज़मीन खे अल्लाह ताला फ़रमायो त अचो ख़ुशीअ सां या ज़ोरीअ। अचो जो मतिलबु छा आहे? अचो जो मतिलबु इहो आहे त तव्हां मुंहिंजे हुकुम जा ताबे थी वञो, ऐं ख़ुशीअ सां या ज़ोरीअ जो मतिलबु छा आहे? इहो त तय थी चुको आहे त तव्हांखे जेको हुकुम ॾिनो पियो वञे उनखे तव्हांखे पूरो करिणो पवंदो, पर तव्हांखे कुझु शऊर जेको अल्लाह ताला ॾिनो आहे उन सां तव्हांखे एतिरी जेको सो आहे त तव्हां जेकॾहिं ख़ुशीअ सां ईंदा त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं तव्हां ख़ुशीअ सां न ईंदा त तव्हां सां ज़बरदस्ती बि कई वेंदी। माना तव्हांखे अल्लाह जो हुकुम पूरो करिणो ई करिणो। हिते पोइ हुननि ॿिन्ही छा चयो? क़ालता अतैना ताइईन। हुननि ॿिन्ही चयो त असां ख़ुशी अची वियासीं। छा मतिलबु हीउ जेको ख़िताब थियो, हुननि जो ॻाल्हाइणु थियो आसमान ऐं ज़मीन जो अल्लाह पाक सां, इहो मजाज़ बि थी सघे थो त इन जो मतिलबु इहो आहे त हू फ़र्मा बरदार रहिया, ऐं ॿियो इहो बि थी सघे थो त हक़ीक़त ते मबनी हुजे हा, यानी अल्लाह पाक आसमान ऐं ज़मीन में ॻाल्हाइण जी क़ुवत पैदा कई ऐं हुननि सम्झ पैदा कई, उन्हनि सम्झो, उन्हनि जवाबु ॾिनो, उन्हनि ॻाल्हायो। ऐं हिते अचण जो ऐं ख़ुशी या ज़ोरीअ जो छा मतिलबु आहे? त इन जो मतिलबु फ़रमाईंदा त यानी अल्लाह ताला जे हुकुम जो त तव्हां अचो, माना तव्हां मुंहिंजे हुकुम जा यानी ताबे थी वञो। हाणे इहो हुकुम जेको अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि ऐं ज़मीननि खे ॾिनो, इहो हुकुम हो तकवीनी। अल्लाह पाक जा 2 क़िस्म जा हुकुम आहिनि। हिकिड़ा हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन जेके आसमान ज़मीन काइनात जे ॿियनि शयुनि खे ॾिना आहिनि इंसाननि ऐं जिन्ननि खां अलावा, उहे जेके तकवीनी हुकुम आहिनि। तकवीनी हुकुम माना काइनात में जेको कुझु थिए पियो, इहे हुकुम इन में अल्लाह ताला उन्हनि खे इख़्तियार कोन ॾिनो आहे। माना
आसमान ऐं ज़मीन जे इख़्तियार में कोन्हे त हू जेकॾहिं नाफ़रमानी करणु चाहिनि त नाफ़रमानी बि करे सघनि था। न, नाफ़रमानी करे ई कोन था सघनि। अलाह ताला जेको मुक़ररु फ़रमायो आहे उहो ई थी रहंदो। हाणे हिननि खे इहो चयो वियो त भई इहो त तय थी चुको आहे त तव्हां जे बारे में जेके जेके ॻाल्हियूं अलाह रब्बुल आलमीन फ़ैसिलो कयूं आहिनि उहे तव्हांखे करणियूं पवंदियूं। पर जेकर तव्हां ख़ुशी इहा ॻाल्हि त ख़ुशीअ सां तव्हां करियो था या जेको सो ज़ोरी कंदव, त हुननि चयो त असां ख़ुशीअ सां था करियूं। इहो ॿुधाइण जे लाइ, यानी इहो ॿुधाइणु इंसान खे छाजे लाइ आहे, ताकी छो त इंसान जेको आहे हिकिड़ी त इहा ॻाल्हि ॿुधाइणी आहे त इंसान जेको आहे सो इन काइनात वांगुरु कोन्हे जो इन जे लाइ सिर्फ़ु जेको सो तकवीनी अहकाम हुजनि, बल्कि इंसान में ॿिनि क़िस्म जा अलाह पाक जा हुक्म जारी थियनि था। हिकिड़ो इंसान जे तरफ़ ई साॻिया हुक्म तकवीनी अचनि था जिन में इंसान मजबूर आहे ऐं उन जे अंदरि जेको इंसान जो को बि इख़्तियार कोन थो हले, मजबूर महज़। उहे कहिड़ा हुक्म आहिनि? मसलन पैदाइश, भई इंसान कॾहिं पैदा थिए इहो हुनजी पंहिंजी मर्ज़ीअ ते कोन्हे, अलाह पाक हुन जे मथां जेको थियो आहे रखियो आहे ईअं ई थींदो। अहिड़े तरीक़े सां हुनखे उमिरि केतिरी मिलंदी, हुनखे कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं मिलंदियूं, हुनजी रोज़ी केतिरी थींदी, हुनखे बीमारियूं केतिरियूं लॻंदियूं, हुनजो मौत कॾहिं ईंदो, हुनखे औलाद केतिरो थींदो, इहे सभु शयूं जेके आहिनि, या रोज़ी हुनखे केतिरी मिलंदी, इहा सभु शयूं जेके आहिनि इहे मुक़ररु आहिनि। ऐं इन्हनि फ़ैसिलनि में अलाह ऐं इन्हनि अहकामात में अलाह ताला इंसान खे इख़्तियार कोन ॾिनो आहे त हू जेको चाहे उहो थिए न। ॿिया वरी हाणे हिन में सबक़ु इहो आहे त इंसान जेको अक़लमंद इंसान आहे उहो चए थो त चूंकि इहो त थियणो आहे, जेका ख़ुशी पहुती, जेको ग़म पहुतो, जेका ॻाल्हि थी उहो थियणो आहे ई आहे, इहो त अलाह ताला जो हुकुम आहे। हाणे अक़लमंद इंसान उहो आहे जेको इन खे ख़ुशी ख़ुशी क़बूल करे ऐं पोइ अलाह पाक जे फ़ैसिले ते जेकॾहिं हुनखे जेको तो बज़ाहिर जेको आहे सो तकलीफ़ थी थिए त हुन ते सब्र करे, ऐं जेकॾहिं हुनखे ख़ुशी पई थिए त शुकुर करे, सब्र ऐं शुक्र जो सवाबु हासिलु करे ऐं इहो सम्झे त भई हिन में जेको आहे सो चूंकि अलाह जो हुकुम आहे इन करे इन में हिकमतूं आहिनि, इहा सम्झी करे जेको आहे सो हू सब्र ऐं शुक्र जो जेको तो रस्तो इख़्तियार करे ऐं इन्हनि जीअं सबक़ु वठे त जीअं आसमान ऐं ज़मीन जेको आहे उहो ख़ुशीअ सां अलाह जा हुक्म क़बूल कया, ईअं आउं बि जेको तयारु आहियां अलाह जा हुक्म क़बूल करण जे लाइ। अच्छा, इंसान खे हिकिड़ा ॿिया हुकुम बि ॾिना विया आहिनि, उहे इंसान जा खे हुकुम जेके ॾिना विया आहिनि उहे आहिनि तशरी अहकामात। तशरी अहकामात इहे आहिनि त अलाह रब्बुल आलमीन खे कहिड़ी शइ पसंदि आहे ऐं अलाह पाक खे कहिड़ी शइ नापसंदि आहे, अलाह पाक कहिड़ी शइ खे हलाल कयो आहे, कहिड़ी शइ खे अलाह पाक हराम कयो आहे। हाणे इन में अलाह रब्बुल आलमीन इंसान खे मजबूर कोन कयो आहे, यानी त इंसान जेको तो मजबूर महज़ पथर वांगुरु आहे या ज़मीन आसमान वांगुरु आहे, न, बल्कि इंसान खे अलाह ताला थोरो इख़्तियार ॾिनो आहे त इंसान जेकॾहिं नेकी कंदो त पंहिंजे इख़्तियार सां कंदो ऐं जेकॾहिं बदी कंदो त पंहिंजे इख़्तियार सां कंदो। असुलु जेको इम्तिहान आहे इंसान जो उहो इन ई शइ में आहे ऐं इन ई ॻाल्हि जे करे इंसान खे जेको आहे सो सज़ा ऐं जज़ा आहे। मसलन जेकॾहिं हू ईमान इख़्तियार करे थो, ईमान आणे थो ऐं तक़वा इख़्तियार करे थो, अलाह पाक जे हुक्मनि ते हले थो, गुनाहनि खां बचे थो, फर्मा बरदार थी करे हले थो, त पोइ हीउ मुस्तहिक़ आहे जन्नत जो। ऐं जेकॾहिं कुफ़ुर इख़्तियार करे थो, फ़िस्क इख़्तियार करे थो, नाफ़रमानी इख़्तियार करे थो, त पोइ हीउ मुस्तहिक़ थिए थो जहन्नुम जो। त अहिड़े तरीक़े सां जेको तो अलाह रब्बुल आलमीन हिन खे इख़्तियार ॾिनो आहे ऐं इन में बि बहितर हिन जे लाइ इहो ई आहे त अलाह जी फर्मा बरदारीअ वारी राह वठे, छो त उन जे अंदरि हिन जी सलाह ऐं फलाह आहे, हिन जे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी अलाह पाक जो चयो मञण में आहे। सो अलाह ताला हिते फ़रमायो, हीउ जेको कुझु ॿुधायो वियो इंसान में इन जो इहो सबक़ु आहे त अलाह ताला फ़रमायो त उन्हनि खे यानी सत आसमान अलाह ताला पंहिंजे हिकमत सां हुनजो फ़ैसिलो फ़रमायो, ॿिनि ॾींहंनि में अलाह उन्हनि खे बनायो ऐं पोइ हर आसमान जे लाइ अलाह ताला उन जे मुनासिब जेको हुकुम आहे उन मख़लूक खे मोकिलियो, यानी आसमाननि जो इंतिज़ाम संभालण वारी मख़लूक फ़रिश्ता आहिनि,
त अलाह रब्बुल आलमीन उन फ़रिश्तनि खे आसमान जो जेको इंतिज़ामु आहे उहो वही फरमाई, यानी उन्हनि खे मोकिलियो त ही हुकुम आहिनि। ऐं अलाह ताला फरमायो त असां वेझे आसमान खे, दुनिया चइबो वेझे खे, हिन दुनिया खे दुनिया इन करे थो चइजे जो आख़िरत जे मुक़ाबले में इंसान जे वेझो आहे। आख़िरत पोइ रखी वई आहे, दुनिया पहिरीं, इन करे दुनिया खे दुनिया थो चइजे। त अलाह ताला फरमायो त वेझे आसमान खे असां ॾींहंनि सां सिंगारियो। ॾींहंनि सां मुराद आहे इहे जेके आहिनि सितारा, सितारनि सां असां उन्हनि खे सिंगारियो। वहिफ़ हुआ ऐं असां इन खे जेको आहे ख़ूब महफ़ूज़ कयो, माना शयातीन ऐं जिन्नात जेके मथे वञनि था फ़रिश्तनि जूं ॻाल्हियूं चोरी करणु, इन्हनि जी चोरीअ खां हिफ़ाज़त जे लाइ अलाह रब्बुल आलमीन उन आसमान ते जेको आहे सो अहिड़ियूं चौकियूं रखियूं, अहिड़ो इंतिज़ाम हिफ़ाज़त जो फरमायो जेको तमामु मुस्तहकम मज़बूत आहे। ऐं इहो सॼो इंतिज़ाम छा आहे, ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम, इहो सॼो इंतिज़ाम ऐं इहो सॼो जेको आहे उहो मनसूबा बंदी आहे उन पाक ज़ात जी जेका कामिलुल इक़्तिदार आहे, जंहिंजी कुदरत बि कामिल आहे ऐं जंहिंजो इल्म बि कामिल आहे। अलाह पाक पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।